केपी पुलिस एलर्ट फोर्स ऐं CTD जी कार्रवाई में घुर्बल 3 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि कबलवा जे पहाड़ी इलाइक़नि में ऑपरेशन दौरान 3 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि हिकु दहशतगर्द गिरफ़्तारी खां अॻु पाण खे धमाके सां उॾाए छॾियो। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि मारिजी वियल दहशतगर्द चीनी अमलदारनि ते हमले में बि मुलविस हुआ। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त केपी पुलिस एलर्ट फोर्स ऐं CTD जी कार्रवाई में घुर्बल 3 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि कबलग्राम जे पहाड़ी इलाइक़नि में ऑपरेशन दौरान 3 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि हिकु दहशतगर्द गिरफ़्तारी खां अॻु पाण खे धमाके सां उॾाए छॾियो। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि मारिजी वियल दहशतगर्द चीनी अमलदारनि ते हमले में मुलविस हुआ। केपी पुलिस एलर्ट फोर्स ऐं CTD जी कार्रवाई में घुर्बल 3 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि कबलग्राम जे पहाड़ी इलाइक़नि में ऑपरेशन दौरान 3 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि हिकु दहशतगर्द गिरफ़्तारी खां अॻु पाण खे धमाके सां उॾाए छॾियो। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि मारिजी वियल दहशतगर्द चीनी अमलदारनि ते हमले में मुलविस हुआ। केपी पुलिस एलर्ट फोर्स ऐं CTD जी कार्रवाई में घुर्बल 3 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि कबलग्राम जे पहाड़ी इलाइक़नि में ऑपरेशन दौरान 3 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि हिकु दहशतगर्द गिरफ़्तारी खां अॻु पाण खे धमाके सां उॾाए छॾियो। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि मारिजी वियल दहशतगर्द चीनी अमलदारनि ते हमले में मुलविस हुआ। अवां खे आगाह करे रहिया आहियूं त केपी पुलिस एलर्ट फोर्स ऐं CTD जी कार्रवाई में घुर्बल 3 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि कबलग्राम जे पहाड़ी इलाइक़नि में ऑपरेशन दौरान 3 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि हिकु दहशतगर्द गिरफ़्तारी खां अॻु पाण खे धमाके सां उॾाए छॾियो। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि मारिजी वियल दहशतगर्द चीनी अमलदारनि ते हमले में मुलविस हुआ।